अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दर्दनि जे देश जे राइटर नूर कुंवर जे बारे में। नूर कुंवर हिन खां अलावा ॿिया केतिरा ई सिंधी बहितरीन ड्रामा लिखिया आहिनि। जीअं ड्रामा जी कहाणी हूंदी आहे उहा हिकु लाजवाब कहाणी हूंदी आहे, हुनखे माण्हू पसंदि कंदा आहिनि। त नूर कुंवर ड्रामे जे बाबति छा चयो आहे तव्हांखे उहा अॻिते हली ॾसींदासीं। त नूर कुंवर हिकु पोस्ट शेयर कई आहे पंहिंजे फेसबुक अकाउंट ते, जेका तव्हांखे ॾेखारींदा हिन वीडियो में। त दर्दनि जे देश केतिरनि ते हिकु महांगा सोप सीरियल जेको पथर दुनिया ॾाढनि जे कंडनि जी सेजत बेकोरल विझो हिननि ड्रामनि जी टक्कर ॾियण वारो आहे। हिन जे बराबरि जहिड़ो ड्रामो आहे। हिन जो राइटर आहे नूर कुंवर, उहो हुन पोस्ट इहा रखी आहे त ड्रामो एडिटिंग ऐं रिकॉर्डिंग जे मरहले में तमामु जल्द हिनखे केतिरनि ते तव्हां ॾिसी सघो था। त हू 62 किस्त जी जेका सो राइटिंग करे रहियो आहे, हुनजी उहा तस्वीर कढी हुन रखी आहे पंहिंजे सोशल अकाउंट फेसबुक ते। त हीअ ॾिसो तव्हां तस्वीर, त हीअ ई अॼु जी वीडियो।